त मुल्क जी फ़ौजी क़यादत दहशतगर्दी ॾोहनि ऐं सियासी मफ़ादनि विच में गठजोड़ रद्द कंदे चयो आहे त क़ौमी ॿधी सलामती इस्तेहकाम खे नुक़सान पहुचाइण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी, भली उहे अंसर सियासी हुजनि या ॿिया। हथियारबंद फ़ौज ऐं पाकिस्तान जी अवाम विच में विछोटियूं पैदा करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त फील्ड मार्शल आर्मी चीफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस आसिम मुनीर जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस ते कॉन्फ्रेंस दौरान दहशतगर्दी ताज़नि वाक़िअनि में शहादत माहींदड़ जवाननि ऐं मासूम शहरनि लाइ फातिहा पढ़ी खेनि भेटा पेश कई वई। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि फील्ड मार्शल पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज जी जुर्रत, महारत ऐं क़ुर्बानीनि खे भेटा पेश कई। जनरल आसिम मुनीर सॼे मुल्क में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते पाक फ़ौज जी कोशिशुनि जी वाखाण कई। संदसि चवणु हुयो त हुकूमत ऐं पाक फ़ौज जी कोशिशुनि तोड़े अवाम जी हिमायत सबबि मुल्क इस्तेहकाम, इज़त ऐं वक़ार तरफ़ वधी रहियो आहे। फ़ौजी क़यादत अंदरूनी ॿाहिरीं सलामती जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदे मुल्क खे आॾो ख़तरनि ऐं तयारियुनि ते ज़ोर भरियो। फोरम अज़म वरजायो त भारतीय सरपरस्ती में समूरनि दहशतगर्दनि ऐं संदनि मददगारनि खे फ़ैसिला ते नमूने मुंहुं ॾिनो वेंदो। मुल्क जी फ़ौजी क़यादत दहशतगर्दी ॾोहनि ऐं सियासी मफ़ादनि विच में गठजोड़ खे रद्द करे छॾियो। फोरम जो चवणु आहे त क़ौमी ॿधी सलामती इस्तेहकाम खे नुक़सान पहुचाइण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी, भली उहे अंसर सियासी छो न हुजनि। फ़ौजी क़यादत जो चवणु आहे त हथियारबंद फ़ौज ऐं पाकिस्तान जे अवाम विच में विछोटियूं पैदा करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। ख़बर खां वांखे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं त मुल्क जी फ़ौजी क़यादत दहशतगर्दी ॾोहनि ऐं सियासी मफ़ादनि विच में गठजोड़ रद्द कंदे चयो आहे त क़ौमी ॿधी सलामती इस्तेहकाम खे नुक़सान पहुचाइण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी, भली उहे अंसर सियासी हुजनि या ॿिया। हथियारबंद फ़ौज पाकिस्तान जे अवाम विच में विछोटियूं पैदा करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त फील्ड मार्शल आर्मी चीफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस आसिम मुनीर जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी आहे।